बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकम न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, रमज़ान ट्रांसमिशन के नात सेगमेंट में भलीकार असां पंहिंजे रमज़ान के नात सेगमेंट में मुल्क के मशहूर और मारूफ़ नात ख़ानन के हिते मदो कयो है, पर स्पेशली असां उन्हनि दोस्तनि के इनवाइट किया है जंहिंजो बेसिकली ताल्लुक़ असांजे पंहिंजे शहर जेका वासा आहे। अहिड़ी रीति अॼु असांजे पंहिंजे प्रोग्राम जो मेहमान मोहम्मद अवैस रज़ा क़ादरी आहे, जंहिंजो बि ताल्लुक़ पिणु जेका वासा आहे। मोहम्मद अवैस रज़ा क़ादरी साहब पूरे पाकिस्तान में मशहूर और मारूफ़ आहिनि। अॼु तो उन सां कचहरी भी कयूं ऐं उन सां साईं प्रोफाइल भी पुछूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हांखे त पहिरियों भलीकार था कयूं पंहिंजे प्रोग्राम में। वॾी महिरबानी साईं। साईं, तव्हां कॾहिं खां घणी उमिरि खां वठी नात गोई में हिन फ़न में आहियो? मां साईं बचपन खां ई अल्हम्दुलिल्लाह नात ख़्वानी जो शौक़ु हुयो। 2005 खां पोइ स्टार्ट कयो त मां मुंहिंजो उस्ताद आहे उस्ताद शेख अब्दुल नबी क़ादरी इनकलाबी साहब। पोइ साईं जन सिख्या ॾींदा नंढड़नि ॿारनि खे नात ख़्वानी जी बि जी। पोइ उन खां पोइ मूंखे शौक़ु जाॻियो, साईं जे कढ लॻासीं, अल्हम्दुलिल्लाह अॼु इन मक़ाम ते आहियूं। साईं, तव्हांजे उस्ताद जी तरबियत जे करे तव्हां हिन मक़ाम ते पहुता आहियो। सो असांखे तव्हां अॼु जे प्रोग्राम जी तवसुत सां तव्हां असांखे अॼु तव्हां छा ॿुधाईंदव? अॼु अल्हम्दुलिल्लाह हमदे बारी ताला सां शुरू करूं था। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या खुदा हर खता माफ़ कर, मुझ दुआऊं अघा पांजे दर। या खुदा हर खता माफ़ कर, मुझ दुआऊं अघा पांजे दर। ओ साईं सदके नबी पाक जे मुँह ते कर का मेहरे नज़र। ओ साईं सदके नबी पाक जे मुँह ते कर का मेहरे नज़र। जिए तू चाही सुई सोई, बख्शी दे तना पुछंदई कोई। या खुदा हर खता माफ़ करे, मुझ दुआऊं अघा पांजे दर। ओ साईं सदके नबी पाक जे मुँह ते कर का मेहरे नज़र। ॾिसना साखे प्यारे ने ॾिस, महबूब मदीने वारे ने ॾिस। या खुदा हर खता माफ़ करे, मुझ दुआऊं अघा पांजे दर। ओ साईं सदके नबी पाक जे मुँह ते कर का मेहरे नज़र। जज़ाकल्लाह, सुभानअल्लाह। अवैस रज़ा भाई, तव्हां खे अल्लाह पाक हिकिड़ी ॾात ॾिनी आहे। ॾात अल्लाह पाक हर माण्हू खे ॾींदो आहे, पोइ कोई कंहिंखे कीअं इस्तेमालु कंदो आहे, के ॻाइण वॼाइण में हूंदा आहिनि। तव्हां त नबी जी नात ऐं अल्लाह पाक जी हमद सना में तव्हां गुज़ारियो था। तव्हां कहिड़नि चैनल ते परफॉर्म कयो या तव्हांजा एल्बम्स केतिरा अची चुका आहिनि मार्केट में? अल्हम्दुलिल्लाह चैनल काफ़ी चैनलनि ते अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो रिकॉर्डिंग कयूंसीं। पंहिंजी शुरूआति असां पंहिंजो चैनल हुयो क़ादरी गोल्ड स्टूडियो जे नाले सां। पोइ असां शुरू में 2005 में 6 में जेको असां रिकॉर्डिंग कईसीं हू इज़ अ लवा, पहिरियों एल्बम मुंहिंजो बचपन जो हुयो। उनखां पोइ अल्हम्दुलिल्लाह तरक़ी थींदी वई। पोइ वरी असां एल्बम कढियोसीं मेरे घर ना प्यारे नबी। मुंहिंजो उस्ताद मोहतरम वॾी महिनत कई उन ते, अल्हम्दुलिल्लाह। उनखां पोइ पूरे पाकिस्तान में चमकी आहे, नात ख़्वानी कयूंसीं, अल्हम्दुलिल्लाह अॼु इन मक़ाम ते आहियूं।
माशाल्लाह। अॼु हाणे असांखे तव्हां ॿी कहिड़ी नात ॿुधाईंदो? अल्हम्दुलिल्लाह ॾाढी प्यारी नात आहे। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरे नबी लजपाल दिया क्या बातां ने, मेरे नबी लजपाल दिया क्या बातां ने, क्या बातां ने। आमिना पाक दिलाल दिया क्या बातां ने, हो आमिना पाक दिलाल दिया क्या बातां ने। हुस्न दे जलवे वंडन वाले लजपाला, हो हुस्न दे जलवे वंडन वाले लजपाला, हुस्न दे जलवे वंडन वाले लजपाला, हुस्न दे जलवे वंडन वाले लजपाला। तेरे हुस्न जमाल दिया क्या बातां ने, तेरे हुस्न जमाल दिया क्या बातां ने, क्या बातां ने। आमिना पाक दिलाल दिया क्या बातां ने, हो आमिना पाक दिलाल दिया क्या बातां ने। हजरत बिलाल हबशी की शान में शेर, सुभान अल्लाह। हाँ और भी आशिक ने पर मेरे महबूबा, हो और भी आशिक ने पर मेरे महबूबा, और भी आशिक ने पर मेरे महबूबा, और भी आशिक ने पर मेरे महबूबा। तेरे यार बिलाल दिया क्या बातां ने, तेरे यार बिलाल दिया क्या बातां ने, क्या बातां ने। आमिना पाक दिलाल दिया क्या बातां ने, हो आमिना पाक दिलाल दिया क्या बातां ने। हुजूर जी आल जी शान में सुभान अल्लाह। तेरी आल नु मनन वाले जन्नती ने, हो तेरी आल नु मनन वाले जन्नती ने, 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 तेरी आल नु मनन वाले जन्नती ने। आका तेरी आल दिया क्या बातां ने, आमिना पाक दिलाल दिया क्या बातां ने। सुभान अल्लाह। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जो नात पढ़ण जो शरफ़ तव्हांखे मिले थो, इन खां वधीक ॿियो को ख़ुशनसीबी आहे? जी जी बिल्कुलु। अच्छा, जॾहिं नात इंसान पढ़े थो इन जो वास्तो बि गले सां आहे। जी। आम जेके माण्हू ॻाईंदा आहिनि उन्हनि लाइ बि हिकिड़ी रियाज़त खपे थी। सो अव्हां बि का मख़सूस टाइम का रियाज़त कंदा आहियो, या जीअं बसि आका जी सना ॻायो था त उनजी बरकतुनि सां तव्हांजे आवाज़ में निखारींदो रहे थो? अल्हम्दुलिल्लाह साईं, पंहिंजो हुजूर जी बि बरकत आहे, महबूब जी सना बि पढ़ूं था। अल्हम्दुलिल्लाह रिहर्सल ज़रूरु आहे, जेके बि सना ख़ान मुस्तफ़ा आहिनि अल्हम्दुलिल्लाह रिहर्सल लाज़मी आहे। मां अल्हम्दुलिल्लाह सुबुह जी टाइम बि रिहर्सल कंदो आहियां, मंझंदि जी टाइम बि कंदो आहियां, रात जी टाइम बि कंदो आहियां। नौजवान जेके नात ख़्वां असांजा इन फील्ड में अचनि था त उन्हनि खे बि इन तरफ़ त शौक़ु त हर कंहिंखे आहे, पर उन आवाज़ में निखार पैदा करण लाइ, छो त तव्हां बि काफ़ी हाणे सीनियर आहियो, त अहिड़ो कहिड़ो तव्हां उन्हनि खे को पैगाम ॾींदो त जीअं उहे पंहिंजे आवाज़ खे वधीक निखारण लाइ कहिड़ा कहिड़ा स्टेप्स खणनि? बसि इहे पंहिंजो नात ख़्वानी पढ़ंदा रहनि, ऐं जेको आहे एहतियातनि जीअं खटियूं शयूं आहिनि, पंहिंजूं थधियूं शयूं आहिनि, इन्हनि को थोरो सभ खां वधीक आहे माना रियाज़त। ऐं रियाज़त जे लाइ शर्त इहो आहे त कंहिं उस्ताद जी रहनुमाई ज़रूरी आहे। जीअं तव्हां रहनुमाई वरिती, तव्हां मक़ामी तौर ते त पंहिंजे उस्ताद खां हितां रहनुमाई वरिती, पर अॻिते हली करे ॿिए कंहिं नात ख़्वां खां बि तव्हां का रहनुमाई वरिती? अल्हम्दुलिल्लाह सना ख़्वान त सभई अखियुनि जा ठार आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो उस्ताद पंहिंजो कामिल आहे,
ऐं अल्लाह जी महिरबानी सां पंहिंजे उस्ताद जी दुआनि सां अॼु मां हिन मक़ाम ते आहियां। पूरी दुनिया में पूरे पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजियूं नातियूं ॿुधियूं वेंदियूं आहिनि माशाअल्लाह। ऐं पंहिंजे उस्तादनि जी महिरबानी आहे असांजे मथां दुआयूं आहिनि। हर नात ख़्वां जी का न का हिकिड़ी अहिड़ी नात हूंदी आहे जेका उनजी वजह शोहरत बणिबी आहे। जी पोइ भले इंसानु हूअं त नातूं पढ़ंदो रहे थो, पर काई हिकिड़ी हूंदी न टर्निंग पॉइंट जेके चइबो आहे, मतिलबु तव्हांजी वजह शोहरत कहिड़ी नात हुई, उहा बि असांखे अॼु ॿुधाईंदा। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी बचपन जी हिकिड़ी पसंदीदा नात आहे, उहा अवां जहिड़ो पेश करां थो, समात फरमाओ। जी। मदीने का सफर है और मैं नम दीदा मदीने का सफर है और मैं नम दीदा चला हूँ एक मुजरिम की तरह मैं जानिबे तैबा, चला हूँ एक मुजरिम की तरह मैं जानिबे तैबा, नजर शर्मिंदा शर्मिंदा बदन लर्जीदा लर्जीदा, नजर शर्मिंदा शर्मिंदा बदन लर्जीदा लर्जीदा, किसी के हाथ ने मुझको सहारा दे दिया वरना, किसी के हाथ ने मुझको सहारा दे दिया वरना, कहाँ मैं और कहाँ ये रास्ता पेचीदा पेचीदा, कहाँ में और कहाँ ये रास्ता पेचीदा पेचीदा, मदीने का सफर है और मैं नम दीदा अवांजे नात पढ़ण सां हिकिड़ो माहौल तारी थी थो वञे। साईं, नात ख़्वानी में जेके वॾा नाला आहिनि मुल्क जा नामवर बैनुल अक़वामी सतह ते मशहूरु वॾा नात ख़्वान आहिनि, उन्हनि मां तव्हांजो आइडियल कहिड़ो आहे? मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह हाज मोहम्मद वेस रज़ा क़ादरी। अच्छा, वेस रज़ा क़ादरी तव्हांजा आइडियल आहिनि। हाणे असांखे तव्हां भले तव्हां पंहिंजी पसंदि जी नात ॿुधायो या मनक़बत ॿुधायो, भले सिंधी में या ॿी कंहिं ॿोली में हुजे। मनक़बत मौला अली साईं जी शान में थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, सारी लगाओ रल के सुनाओ नारा अलीदा, पढ़ना कसीदा एक खास बाले एक आम बाले, जेड़ा खास बाल है ओ ज़हरा दलाल है, जेड़ा खास बाल है ओ ज़हरा दलाल है, नेज़े पिचड़ के कुरआ सुड़ावे सबनू पढ़ाया
कलमा नबी दा पढ़ना कसीदा झुकियां मिदर ते बड़ के सवाली झुकियां मिदर ते बड़ के सवाली इज्जत मिली है ओ जग तो निराली पई लोग आखण मेकू कलंदर सगहा मगर में अली दी गली दा पढ़ना कसीदा। माशाल्लाह ज़बरदस्त। हमदे बारी ताला हुजे, नात रसूल मक़बूल हुजे या अहल बैत जे शान में मनक़बत हुजनि, इन्हनि ॿुधण लाइ वक़्तु थोरो हूंदो आहे, ख़्वाहिश घणी हूंदी आहे। असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट कुझु ईअं हुजे, असांजो टाइम मुकमिल थियण वारो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी त असांजे प्रोग्राम में शरीक थिया। नाज़रीन, महीनो रमज़ान जो तारीफ़ अल्लाह जी ज़ात जी, उन जे रसूल जी, इहे महफ़िलूं सजदियूं रहनि। अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ ॾींदो रहे, असां अहिड़ा प्रोग्राम पेश कंदा रहूं। असांजो अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी राय ॾियण लाइ असांजे फेसबुक पेज, यूट्यूब चैनल ते विज़िट करे पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। उन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾियां इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।